वुज़ू जे दौरान दाढ़ी जो कुछ हिस्सो खुश्क रहिजी वञे त वुज़ू थींदो। मोहम्मद इमरान कराची खां। जेकॾहिं कंहिं शख़्स जी दाढ़ी नंढड़ी आहे ऐं उन जी दाढ़ी खां जेको हेठियों खल वारो हिस्सो आहे उहो बि नज़र थो अचे, पोइ त उनखे मुकम्मल दाढ़ी धोइणी आहे। चाबी दाढ़ी खां नंढी दाढ़ी हूंदी आहे न, जंहिंसां खल बि नज़र ईंदी आहे, पोइ त मुकम्मल दाढ़ी धोइणी आहे। पर जेकॾहिं कंहिं शख़्स जी वॾी दाढ़ी आहे, घाटी दाढ़ी आहे, पोइ उन जे लाइ हुकुम इहो आहे त मुकम्मल चेहरे खे धोइण फ़र्ज़ आहे वुज़ू जे अंदरि। ऐं चेहरे धोइण में दाढ़ी जा जेके वार चेहरे जी हद में अचनि था पिया, इन्हनि खे धोइणो आहे। चेहरे जी हद छा आहे? पेशानी खां वठी, पेशानी जे वारनि खां वठी थोड़ी जे हेठे हिसे ताईं, हाणे हेसे ताईं जेके वार ईंदा, ऐं ॿियो हिकिड़े कन जी लो खां वठी ॿिए कन जी लो ताईं, इहो जेको दायरो आहे इहो चेहरे जे हुकुम में आहे। मुकम्मल इन खे धोइण फ़र्ज़ आहे। त दाढ़ी जो जेको हिस्सो इन में अची वेंदो त उन दाढ़ी जे हिस्से खे धोइण बि फ़र्ज़ आहे। बाक़ी जेका वार हेठि लटकियल आहिनि उन्हनि जे अंदरि ख़ला करणु सुन्नत आहे, उनखे धोइण फ़र्ज़ न आहे, उनखे ख़ला करणु सुन्नत आहे। बाक़ी जेको चेहरे जे हुदूद में वार ईंदा उन्हनि खे धोइण फ़र्ज़ आहे।